वेलकम बैक नाज़िम। डॉक्टर साहब, हर महीने औरतन के जेके पैसा ॾिना वञनि था 1000 रुपये उन्हनि जो तमामु थोरो अमाउंट आहे, जंहिंमां मुमकिन कोन्हे त उहो को राशन घर में विझराए सघनि या ज़रूरत जूं 2-3 शयूं बि ख़रीद करे सघनि, जहिड़ी सूरत हाल आहे, ग़ुर्बत आहे, महांगाई आहे। पर इहे औरतूं जॾहिं मुख़्तलिफ़ पंहिंजनि घरनि खां ॻोठनि खां जिथे उन्हनि जी रिहाइश आहे किरायो भाड़ो ख़र्च करे अचनि थियूं, वरी उन्हनि खां उते कटौती कई वञे थी, उन्हनि जे जेके एजेंट मुक़ररु थियल आहिनि उहे उन्हनि खां पैसा वठनि था, बाक़ी उन्हनि खे बचंदो छा हूंदो। ऐं उन खां पोइ उन्हनि जे न पाणी पीअण जो इंतज़ाम हुजे थो, गर्मी हुजे थी, उस हुजे थी, सॼो ॾींहुं कतारनि में औरतूं नंढा नंढा ॿार वठी वहनि थियूं। ॾिसो न, हाणे ही माना अलमियो त सॼे समाज में 10 दफ़ा तव्हां सां गॾु प्रोग्राम करे चुका आहियूं त जेका सिंध जी सोसाइटी हूअं बि को वॾो को असां लंडन पेरिस में कोन रहंदासीं, पर अॼु खां 10-15 साल पहिरीं थोरो बहितर हिकिड़ो शेप हो सोसाइटी जो। हर ईंदड़ ॾींहुं हिकिड़ी अनारकी, मायूसी या अफ़रा तफ़री वधंदी पई वञे। ऐं अॻु में चइबो हो त कुझु खाता या शोभा आहिनि जिन जे अंदरि करप्शन थींदी आहे, रिश्वत थींदी आहे। मसलन इरिगेशन जे अंडरस्टूड हूंदो त पाणी जेको पैसा भरबा त टेल ते पाणी ईंदो, अदरवाइज़ न ईंदो। पर हाणे इहो माना अंदाज़ो कोन हो त माण्हुनि जे कफ़न ते, क़बरुनि ते, माण्हुनि जे मरण ते, अस्पतालनि में वञो त मरीज़नि जूं जेके पैरासिटामोल दवाऊं जेके आहिनि से ग़ाइबु आहिनि, ऐं उन्हनि खे डॉक्टर खपाए पिया था पंहिंजा घरनि में एसियूं लॻाराइनि। ईअं ई तइलीम जो कोन हूंदो, स्कूल मैनेजमेंट फंड ठहियो, उन में हिकिड़ो ॻोठ मां चङो मुड़ुस ऐं 2-3 ॿिया टीचर्स रखणा हुआ त जीअं स्कूलनि जे ॿारनि लाइ फर्नीचर किताब वठूं। उन में शुरूआत में शफ़ाफ़ियत हुई, पोइ बाद में ख़बर पई त उहो माना जेको 10,000, 20,000, 25,000 जो चेक अचे थो, उन ते बि पंहिंजो पाण में विड़ी मुआ आहिनि, ॿारनि खे पट ते वेठा आहिनि। त इहा सॼी सोसाइटी जे अंदरि ख़राबी जेका उहा पई घुमे, ऐं उहो हाणे इन्हनि औरतुनि, लाचार औरतुनि ते, जीअं 1000 रुपया कहिड़ी अमाउंट आहे, ऐं रुॻो मोबाइल में जेको माण्हू जो महीने जो ख़र्च करे थो उहो इन खां मथे आहे। पर डॉक्टर साहब, उन्हनि में तज़लील ऐं जेको आहे सो इज़त नफ़्स केतिरो मजरू थिए थो, औरतुनि खे जेके आहिनि से उन्हनि खे धिका ॾिना वञनि था, उन्हनि खे वारनि खां गीलियो वञे थो, ॾंडा वसाया वञनि था, तोड़े पुलिस वारा हुजनि या उते जेके मुक़ररु थींदड़ माण्हू हुजनि। तव्हां सम्झो था त एतिरे हद ताईं जेको आहे सो तज़लील न कई वञे। जेकॾहिं इन तरह जूं ख़बरूं रिपोर्ट थियनि थियूं त उन इलाइक़े जा चूंडियल नुमाइंदा या इंतिज़ामिया कन लाटार करे बीठी आहे। उहे ॾिसो न, चूंडियल नुमाइंदा हिसेदार आहिनि सिंध जे अंदरि। मां अञा थी ॻोल्हियां पियो त तमामु थोरा 1 या 2 जॻहनि ते हूंदा जेके चूंडियल नुमाइंदा उन तक जे माण्हुनि जी फलाह बहबूद जे लाइ कुझु कोशिशि कंदा हूंदा त भई असांजे शहर जे अंदरि माण्हुनि खे पीअण जो साफ़ु पाणी मिले, स्कूल विज़िट कंदा हुजनि, या उहो माना अहिड़ो कमु कंदा हुजनि जंहिंसां माण्हुनि खे को चङाई थिए। उन्हनि नुमाइंदनि जो इहो कंसर्न कोन्हे। उन्हनि जो कंसर्न छा आहे त वधि में वधि पैसा गॾु कयो ऐं ईंदड़ इलेक्शनूं वरी बि असां पैसनि जे ज़ोर ते खटींदासीं। माण्हुनि खे हिसाए रखो, माण्हू लाचार हूंदा, मजबूर हूंदा, तकलीफ़ में हूंदा त उहे असांजे दरनि ते ईंदा, लेकिन माण्हू ख़ुशहाल आहिनि ऐं इज़त नफ़्स उन्हनि जी आहे त असांजे छो ईंदा। पर डॉक्टर साहब, ईअं बि रिपोर्ट थिए थो त केतिरियूं औरतूं जिन खे ATM कार्ड यूज़ करणु नथो अचे त उन्हनि जो बि फ़ाइदो वरितो वञे थो, उन्हनि जा पैसा कटिया वञनि था त उन्हनि खे ख़बर बि नथी पए त असांजो अमाउंट केतिरो ऐं असांखे जेके पैसा मिलिया आहिनि उहे उन मां केतिरी कटौती कई वई आहे। इहो जिन वतन कार्ड या पाकिस्तान कार्ड या इहे जेके कार्ड आया हुआ उन्हनि ॾींहंनि में इहो सिलसिलो शुरू थी वियो हो। ऐं बल्कि प्रोफेशनल जेके चीटर्स हुआ उहे ATMनि जा दर झलियो बीठा हूंदा, पंहिंजी कतार 5 माण्हुनि जी जेका सेट कयो बीठा हूंदा। ईअं ज़माने जीअं सिनेमाउनि में थींदो त अॻियां अॻियां पंहिंजा माण्हू बीहारे तव्हां टिकेटूं वठी छॾियो, ॿियनि माण्हुनि खे टिकेटूं पोइ ब्लैक ते तव्हांखे वठणियूं पवनि। अहिड़े तरीक़े सां माना जंहिंखे बि ATM खे यूज़ करिणो आहे उहो तव्हां ते डिपेंडेंट थिए। ऐं इन तरह जूं बि शयूं रिपोर्ट थियूं आहिनि ॻाल्हियूं त बैंक अमलो बि हिन में मुलविस हुजे थो, पंहिंजो ATM बंदि करे छॾे थो, इन तरह माण्हुनि खे इंतज़ारु करिणो पवे थो, या उन्हनि जा पंहिंजा माण्हू बि बीहारियल हुजनि था। माना सभिनी जो हिसो पति हिकिड़ो मुक़ररु थियल आहे त कंहिंखे केतिरो मिलंदो। रैकेट्स ठहनि थियूं हिकिड़ी माफ़िया। जीअं थींदो आहे त भई इंजीनियर, ठेकेदार, पोइ सप्लायर, पोइ मथे ताईं माना चेन वेंदी आहे। अहिड़े तरीक़े सां वरी हिन फिनांस जे अंदरि जेको हू रीजनल ऑफिसर आहे, उन खां बाद में जेके डिस्ट्रिक्ट ऑफिसूं आहिनि, डिस्ट्रिक्ट ऑफिसर में जेके उन्हनि जा चमचा वाठा या वंगारी जेके वेठा आहिनि, पूरी बैंकुनि खे जेको ठीको मिले थो, ठीको बि ईअं थो मिले त हर महीने तुंहिंजी बैंक जी मार्फत 10 लख रुपया सपोज़ डिस्पर्स थियणा आहिनि। उन्हनि 10 लखनि मां 1 लख तुंहिंजो, 1 लख असांजो, बाक़ी जेके आहिनि से 8 लख माण्हुनि ते पहुचाइणा आहिनि। त हाणे जॾहिं बैंक वारो माण्हू खे तंग न कंदो त माण्हू जेकॾहिं स्मूथ ऑपरेशन हुजे त माण्हू छो पैसा ॾियनि? यानी इहो त माण्हू जो राइट आहे न, त उहो ATM तां ऐं बैंक तां वञी चेक तां। कराची जे अंदरि तव्हांखे बैंक वारे खे पैसा त कोन ॾींदा हो न। तव्हांखे यादि हूंदो त कंहिं ज़माने में नेशनल बैंक वारनि सैलरी एडवांस कयो हो, 1 लख, 2 लख, 10 लख। उन्हनि में उहो नेशनल बैंक जा जेके मैनेजर्स हुआ उहे करोड़पति थी विया। उन्हनि वटि जेकॾहिं मास्तरनि जूं ॿियनि जूं असां वटि सिंधी समाज में जिन ओधर ॿुधनि था त पोइ हर माण्हू जीअं चइबो आहे न त हू रेलगाॾी मिले त बि ओधर ते वठण लाइ तयारु थी था वञनि। सो हू उन्हनि ओधर जे चकर में, सैलरी एडवांस चकर में मैनेजरनि खे मतिलबु 1 लख रुपए ते
ऑफरूं पे थियूं उन ज़माने में शायदि 10,000 हुयूं या 15,000 हुयूं मैनेजर जो त भई मां तोखे लोन कराए ॾींदुसि किस्तूं बि तोखे भरणियूं आहिनि ऐं किस्तुनि में माना मार्क में बि रिआयत न आहे पर मुंहिंजा एतिरा थींदा आहिनि माण्हुनि विलिंगली वरितो पिए ऐं सॼी सिंध में इहो हो। दादू जो रिपोर्टर वली असां सां गॾु आहे, दादू जी सूरत हाल मालूम कंदासीं। वली, दादू में BISP प्रोग्राम जी छा सूरत हाल आहे? ये सभी BISP प्रोग्राम दादू जिले में मुकम्मल तौर ते नाकाम थी चुको है। सर्वे टीम पारां असुल हक़दारनि जी सर्वे न करण सबब मुतासिरीन दर दर जूं ठोकरूं खाई रहिया आहिनि। ज़िले जी 20 लख आबादी आहे जंहिंमां सिर्फ़ 26,000 माण्हुनि खे कार्ड जारी करण जो फ़ैसिलो थियो आहे जंहिंमां सिर्फ़ 18,000 मुतासिरीन खे उहा रक़म जारी थी आहे जंहिंजे करे ग़रीब औरतूं रोज़ाना उते अचनि थियूं। इंफॉर्मेशन जी खोट आहे उते नागरा ऑफिस BISP ऑफिस हबीब बैंक इंतजामिया जा जेके बि उते एजेंट मुक़रर थियल आहिनि उहे उन्हनि खां रक़म वठनि था उन्हनि खे रोज़ाना फंड कराइनि था। वाई पांदी काछे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जोई जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां केनछा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां उते औरतूं अचनि थियूं उन्हनि खे मुख़्तलिफ़ बहाना बनाए वापसि कयो थो वञे जंहिंजे करे औरतूं सख़्तु परेशान आहिनि। अच्छा वली, केतिरनि ॾींहंनि में इहे पैसा छा उन ई ॾींहुं सॼो अमल मुकमल कयो वेंदो आहे या हिन में 2 ॾींहं 3 ॾींहं लॻंदा आहिनि? जेके औरतूं अचनि थियूं त उन्हनि जे वेहण जो छांव में वेहण जो या उन्हनि जे पीअण जे लाइ पाणी जो इंतज़ाम हूंदो आहे? को बि इंतज़ाम न आहे हूंदो। ही सख़्तु गर्मी आहे। अॼु जॾहिं असां सिंध TV जी टीम उते पहुती त उस ते औरतूं वेठल हुयूं ऐं उते को पाणी जी सहूलियत मौजूदु न हुई ऐं केतिरा ई माण्हू त वापसि हलिया विया। उते जा ऑफिस जो इंतज़ाम न पिणु इहा चवे पई हिते असां सां लाइट जो प्रॉब्लम आहिनि जनरेटर न आहे जंहिंजे करे असां इहे मसइला पैदा थी रहिया आहिनि। जी अच्छा वली, ट्रांज़ेक्शन केतिरी थिए थी, केतिरो अमाउंट अचे थो? हिते 26,000 औरतुनि खे कार्ड जारी थिया आहिनि पर उन मां इंतज़ामिया चवे थी त 18,000 औरतुनि खे कार्ड हिते मिली रहिया आहिनि ऐं 8,000 खे जंहिंमें मेहर साल खे मुकमिल तौर किस्त न पई अचे गुज़िरियल केतिरे वक़्त खां जंहिंजे करे उन्हनि लिखियो आहे पर का बि रिज़ल्ट जारी न पई थिए। अच्छा वली, इहो ॿुधायो त जेके औरतूं किरायो भाड़ो ख़र्च करे अचनि थियूं पोइ उन्हनि खां केतिरी कटौती कई वञे थी या उन्हनि खे हर 3 महीने ओतिरा पूरा मुकमल पैसा ॾिना वञनि था? हर 3 महीने 3600 रुपया उन्हनि खे मिलंदा आहिनि। अक्सर मां सम्झा थो जेको उन्हनि अंदाज़ो करे ॿुधायो त दादू शहर खां BISP जेको सेंटर आहे उहो एतिरो परे आहे जो 150 रुपया सिर्फ़ु रक्शे ते वञनि थियूं। उते पहुचण जे लाइ 150 रुपया हिकु औरत उहा भरे थी रक्शे ते पहुचण अचण ऐं वञण जे लाइ। जॾहिं त इहो हिकु दादू शहर जी हालत आहे ऐं ॿाहिराड़ी मां जेके अचनि थियूं ऐं तालकनि मुख़्तलिफ़ तालकनि मां पिणु उहे ख़र्च करे अचनि था त अधु पैसा हिननि जा रक़म कटौती थी वञे थी। जी महिरबानी वली अवांजी। डॉक्टर साहब, सरकार इहो प्रोग्राम ग़रीब बेपहुच बेवा ज़ईफ़ औरतुनि जे लाइ शुरू कयो पर औरतुनि खे केतिरी ज़िलत हिन में केतिरी तकलीफ़ बर्दाश्त करणी पए थी। परे परे खां औरतूं अचनि थियूं, के औरतूं त इंतज़ारु करे करे सॼो ॾींहुं वापसि बि हली वञनि थियूं। तव्हां नथा सम्झो त अहिड़ो को प्रोग्राम शुरू करणु घुरिजे त जीअं औरतूं जेके आहिनि से ईअं हथ टंगे न बीहनि, इहे सॼो ॾींहुं कतारुनि में न बीहनि, लठूं न खाइनि, पाण भरो थी सघनि, माना पंहिंजनि पेरनि ते बीह सघनि। अहिड़ो को प्रोग्राम शुरू करणु घुरिजे। इहा ई ॻाल्हि आहे न त माण्हू खे तव्हां उनजी इनकम जनरेशन जा ॿिया के तरीक़ा आहिनि। जीअं सिंध जे अंदरि सरसो जी NGO हुई, मां मिलियुसि नाहिद शाह उनखे लीड पे कयो। उन्हनि जो त असां औरतुनि खे हुनर सेखारियूं, उन्हनि खे नुमाइश बि हिते कराची में कयूं। हिन में इहो जेको नओं माल ओशन माल ठहियो आहे हिन में त औरतुनि खे सिंध जे अंदरि हिकिड़ी कॉटेज इंडस्ट्री नंढी डेवलप थी सघे थी। ॿियो त जेके गवर्नमेंट्स आहिनि उन्हनि जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त माण्हुनि जे लाइ मुस्तक़िल आमदनी जा सोर्सिस बजाए उनखे फ़क़ीर बनाइण जे। इहो 1000 रुपया जेकॾहिं जुमे नमाज़ पढ़ण खां बाद में माण्हू निकिरंदा आहिनि त खीसनि में विराईंदा वेंदा आहिनि फ़क़ीरनि में 20 रुपया 25 रुपया 30 रुपया। त हाणे हीउ जेको तरीक़ो इहो आहे त हिकु त हिन कहर जी गर्मी में बिजली बि न हुजे। तव्हां इमेजिन कयो त इहे औरतूं ईंदियूं हूंदियूं जीअं ॿुधाए पियो वली त दादू शहर खां ॿाहिरि 150 रुपया किरायो त जेकॾहिं इहे 3 चकर या 2 चकर लॻाइण पवनि त उहो त 200 रुपया कटौती थी वई ऐं जेके 800 रुपया बचा उन्हनि मां बि जेके 200-250 रुपया रक्षानि जे ख़र्चनि में हलिया विया। त पोइ माण्हू छो था अचनि? माना सुवाल इहो आहे त भला माण्हू बाइकाट कनि पीपल्स पार्टी जो सिंध में। गुरबत एतिरी तमामु घणी वधी वई आहे जो माण्हू हाणे हिरी विया आहिनि। किथां अगरि 500 या 1000 रुपयो बि मिले थो उन्हनि जे लेखे त शफ़ाफ़ प्रोग्राम हूंदो ईअं असांखे जेको सो इज़त सां पैसा मिलंदा। पर जॾहिं अचनि था मजबूरी गुरबत खे ॾिसी जेकॾहिं मजबूर थी अचनि था त उन्हनि सां हिते जुठ कई थी। हाणे शायदि माना हिकिड़ो पहलू इहो आहे। ॿियो मुंहिंजो आहे ख़ुदि माण्हुनि जो ॾोह बि आहे। माण्हू क़बूल न कनि हिनखे ऐं उन्हनि सिंध जे अंदरि माना हिकिड़ो सोशल रिफॉर्म अचणु खपे। माण्हुनि में जेको मॉरल वापसी अचणु खपे, जेको माण्हुनि में ग़लति सही जी तमीज़ ख़तमु थी वई आहे ऐं पंहिंजे नुमाइंदे वटि जॾहिं अचनि था त उन खां जेका फरमाइश कनि था त जाइज़ नाजाइज़ कमु माना असांखे करे ॾियो, जाइज़ कम जे लाइ
कनि, पंहिंजे नुमाइंदनि खां पुछनि, हुननि जेके रोड्स आहिनि सिंध जे अंदरि कंहिं बि शहर जे अंदरि न नालियूं आहिनि, न रोड आहिनि, न रस्ता आहिनि, असां कुझु कोन्हे। त उते इन ते छो नथा पुछा कनि, जेका हीअ गर्मी करे तकलीफ़ करे इहे औरतूं हिते अचनि थियूं, उन्हनि जो कोई जुलूस वुलूस निकिरे, पंहिंजे इलाइक़े जे नुमाइंदनि जे घरनि जे ॿाहिरां वञी वेहनि, उते धरणो वञनि, उन्हनि खे चवनि त जेकॾहिं असां सिंध जे अंदरि पीअण जो साफ़ु पाणी माण्हुनि खे प्रोवाइड कयो त अधु बीमारियूं माण्हुनि जो जेको अधु ख़र्चु थिए थो हर महीने, जेकॾहिं कंहिं घर जी इनकम 10,000 आहे त उन मां मलेरिया ते, टाइफाइड ते, 2-3 बीमारियुनि ते तव्हांजे कम से कम 4-5 हज़ार रुपयो डॉक्टरनि जो माना बिल तव्हांजो ठहे थो। बाक़ी जेको आहे उन्हनि जो डॉक्टर साहब असां वटि एतिरा वसीला बि त कोन्हनि न जंहिंमां कमाई जा ॿिया अहिड़ा रिसोर्सिस बि कोन्हनि। असां वटि रोज़गार जी सूरत हाल असां वटि इहा आहे जो सनतूं तबाह लॻी पियूं आहिनि, बेरोज़गारी तमामु घणी आहे, ॾोह असां वटि वधी विया आहिनि, बदमनी लॻी पई आहे, लाक़ानूनियत लॻी पई आहे। त उन में जेकॾहिं औरतूं मजबूर थी करे घरां न निकिरनि ऐं 2-3 रुपया वठण जे लाइ धिका थाबा न खाइनि, त उन्हनि ॿियो को अहिड़ो वसीलो, ॿियो कहिड़ो रस्तो बि त कोन्हे को। असांजे ईअं नथो लॻे त इन्हनि औरतुनि खे ख़ैरात या ज़कात ते हिरायो वियो आहे, ॿियो को इन्हनि सां इन्हनि जी जेका अमली ज़िंदगी आहे उहा त बहितर थींदी नज़र नथी अचे। न ईंदी, तव्हां 600 रुपया या 700 रुपया तव्हांखे महीने में मिलनि त उन सां तव्हांजे माना उन मयार ज़िंदगी ते त को माना तिर बराबरि बि फ़र्क़ु न ईंदो, कुझु बि फ़र्क़ु न ईंदो, सवाइ इन जे जो तव्हां थोरो रूहानी तरह मुतमइन थींदो त कुझु पैसो ॿाहिरां आयो आहे ऐं दिलि खे आथ थींदी। तव्हां ॾिसो त सिंध में 70s में शहदादकोट में भुटे साहिब जी टेक्सटाइल मिल लॻल आहे, लाड़काणे में लॻल आहे। उन ज़माने जे अंदरि सिंध में इंडस्ट्रियलाइज़ेशन जी कोशिशि थी हुई त सिंधी माण्हुनि खे मुतबादिल ज़मीन खां अलावा, हारपे खां अलावा या चिंची हलाइण, गॾ गाॾी हलाइण खां अलावा बि के माना रोज़गार जा ज़रिया हुजनि, शुगर मिलूं खुलियूं हूं कुझु। हाणे तव्हांखे न इंडस्ट्रियलाइज़ेशन नज़र थी अचे, वधि मां वधि माण्हुनि खे एम्प्लॉयमेंट जनरेशन कहिड़ी आहे, गवर्नमेंट जॉब। माण्हू गवर्नमेंट जॉब ॾिसे थो, सो बि हीअ तव्हां अशर ॾिठो त 30,000 नौकरियूं से बि फेक, सभु माना हाणे उहो रोज़ जुलूस कयो मास्तर हुते एहतिजाज पिया था कनि। ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन प्रोग्राम में वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। डॉक्टर साहब, तनक़ीद भी थींदी रहे थी, इन तरह जी जॾहिं इशूज़ असांजे साम्हूं अचनि था त सरकार ते तनक़ीद भी थींदी रहे थी, त पंहिंजे ई शुरू कयल प्रोग्रामनि में उन्हनि जी अञा शफ़ाफ़ियत साम्हूं न अची सघी आहे, उन जे बावजूद बि बहितरी जी तरफ़ असांखे वेंदे हुए नज़र नथा अचनि। ॾिसो न, एॾो मोतबर नालो आहे बेनज़ीर साहिब जो, ऐं उन जे सदके इन्हनि खे हुकूमत मिली, माण्हू वोट कया, माना ॿियो न ठीकु आहे। तव्हां ॿियो को नालो हुजे को प्रोग्राम जो, ABCD हुजे, उन में कयो। बेनज़ीर साहिब जहिड़ो मोतबर नालो, उन प्रोग्राम खे बि तव्हां बख़्शण लाइ तयारु न आहियो। हूं चओ था त फ़िदाइन आहियूं ऐं उनजे लाइ सिर बि क़ुर्बान आहे, त उन्हनि जे लाइ तव्हां रुॻो पंहिंजो परसेंटेज कमीशन जो या करप्शन जो या रिश्वत जो कट छॾे ॾियो, चओ त भई हीअ हिकिड़ो 2-3 खाता आहिनि जंहिंमें असां न वठंदासीं पैसा। ॾिसो न, सिंध जे अंदरि तव्हांखे कुझु खाता आहिनि, हेल्थ आहे, एजुकेशन आहे, या 2 ॿियूं शयूं, या अमन मान आहे, इन्हनि खे तव्हां मोतबर सम्झो त इन्हनि में असां कुझु न कंदासीं। बाक़ी जेकॾहिं एक्साइज़ में या रेवेन्यू बोर्ड में या ॿिए कंहिं में थिए थो त ठीकु आहे, हल। हीअ त बेनज़ीर साहिब कंहिं बि माना शइ एक्रॉस द बोर्ड माना एक ही सफ़ में खड़े हो गए, महमूद अयाज़ और कम आहे, त किथे बि कमु न आहे छॾिणो। ऐं वरी उन्हनि जूं सिफ़ारिशूं जेके ग़लति माण्हू आहिनि पॉइंट आउट थियनि था, ऐं इहो जेको मूं ॿुधायो त लाड़काणे जी जेका ख़ातून आहे, ऐं उनजे हवाले सां हर जॻह ते कंप्लेंट्स वियूं, ऐं हर ऑफिस खे चयो त असां छा कयूं, फलाणो जेको पीपुल्स पार्टी जो अॻवान आहे उहो सियासी जेका सरपरस्ती असां वटि मुख़्तलिफ़ इदारनि में साम्हूं आई आहे। डॉक्टर साहिब, असां सां हैदराबाद जो रिपोर्टर ज़फ़र हकिड़ो लाइन ते, उनखां हैदराबाद जे हवाले सां डिटेल वठंदासीं। ज़फ़र, हैदराबाद में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे हवाले सां छा सूरत हाल आहे, केतिरा सेंटर आहिनि, केतिरियूं औरतूं रजिस्टर आहिनि? ज़फ़र, मुंहिंजो आवाज़ अचे थो तव्हां ताईं? लाइन ड्रॉप थी असांजी। डॉक्टर साहब, असां वटि करप्शन हर इदारे में आहे, बल्दियाती इदारनि जो हाल पूरो आहे, उते को चेक एंड बैलेंस न आहे। तालीम जी सूरत हाल तव्हां ॾिठी त केतिरा ई गोस्ट स्कूल असांखे साम्हूं नज़र आया, उस्ताद वीज़ा ते तालीम जी सूरत हाल इहा लॻी पई आहे। सिहत जी सूरत हाल इहा आहे त थर में केतिरा ई ॿार ग़ज़ाई खोट जे करे फ़ौत थी विया। वरी उरड़ी वारो जेको इशू साम्हूं आयो आहे, छो हुकूमत जी हर इदारे में जेका असां नाअहली असांखे नज़र अचे थी, इदारनि जूं रिपोर्ट साम्हूं अचनि थियूं, उनजे बावजूद बि सभु कुझु ठीकु आहे जो रागी ॻाल्हि? हीअ नाअहल न आहिनि। ॾिसो न, हीअ अहल इन में आहे न, इन्हनि जो कंसेप्ट क्लियर आहे त हिन शइ मां ॾोकर ठाहिणा आहिनि। इन्हनि खे इहा त एलियत आहे न त दुबई में वसीला बि आहिनि, इख़्तियार बि आहिनि, एॾा फंड बि आहिनि। बदकिस्मती आहे त सिंध
कुदरत जो वाहिद हिकिड़ो ख़ितो आहे जंहिं वटि हर क़िस्म जो वसीलो आहे। तव्हां वटि समुंड आहे, हर खिते खे समुंड थोरी हूंदो आहे। तव्हां वटि दरियाउ आहे, ज़रख़े ज़मीन आहे, कुदरती वसीला, मैदनी वसीला, सभु कुझु आहे, तेल गैस पेट्रोल सभु कुझु तव्हां वटि। उन जे बावजूदि तव्हांजो माण्हू उरड़ी में मरी वञे, माल न्यूट्रिशन में मरी वञे। भई हाणे इहो सिंध जे चीफ एग्ज़ीक्यूटिव जो बयानु त ॿार ग़िज़ाई खोट जे करे मरनि था, त छा कयूं? इट्स योर रिस्पॉन्सिबिलिटी एज़ अ प्रोविंशियल हेड, एज़ अ चीफ एग्ज़ीक्यूटिव ऑफ दिस प्रोविंस। तव्हांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त माण्हुनि जो मयार ज़िंदगी अहिड़ो सुठो हुजे जो उन्हनि खे तव्हां बुख में न मारियो, या तव्हां वटि ग़िज़ा कणिक तमामु ज़बरदस्त बम्पर क्रॉप्स थियनि था। त हाणे हीअ सभु अहल आहिनि, इन्हनि खे इहा ख़बर आहे त हिन खातनि मां एतिरा पैसा कमाए मलेशिया में, दुबई में या मुख़्तलिफ़ मुल्कनि में वञी इन्वेस्ट करिणो आहे। इन्वेस्टमेंट में हिननि खे अकुल आहे, अहलियत अथनि। इहा अहलियत कोन अथनि त पंहिंजे खाते खे संभालियूं त जीअं असांजो खाते मां माण्हुनि खे रिलीफ मिले। रिलीफ नथा ॾियणु चाहिनि, उहे चाहिनि था त माण्हुनि खे रिलीफ न मिले। माण्हुनि खे रिलीफ मिलंदो त इन्हनि जे हिसे जी जेका कमीशन घटि थींदी, उहो पैसो माण्हुनि ताईं पहुचंदो, माण्हुनि जो पैसो आहे डेवलपमेंट जो आहे। सो इन करे हू जेको बि मामिलो ही ॾिसूं रहिया आहियूं, सिंध जे अंदरि अफ़रा तफ़री आहे, बदइंतज़ामी आहे। ऐं सिंध जे अंदरि तव्हांखे हिकिड़ो इनखे छा माना तव्हां नालो ॾींदो त सिंध में रस्ता साफ़ बि न हुजनि ऐं सेफ बि न हुजनि। पर डॉक्टर साहब अक्सर वरी चवंदा आहिनि त ब्यूरोक्रेसी इन में इन्वॉल्व आहे, असां सां ताउन नथो कयो वञे, इन तरह जूं ॻाल्हियूं बि साम्हूं हिन भेरे त ब्यूरोक्रेसी जो ॾाढो बुरो हाल आहे। असांजा अक्सर वाक़िफ़ आहिनि, दोस्त आहिनि, उहे जेकॾहिं ईमानदारी सां कमु करणु चाहिनि था त उन्हनि ते स्टैम्प लॻी थो वञे नेगेटिव आहे। माना हू CM जी या मिनिस्टर जी या लाॻापियल जेको बि आहे उन जी ग़लति ॻाल्हि खे नो करे थो, माना हुनखे नेगेटिव जो स्टैम्प करे साइड पोस्ट कनि था। पोइ ब्यूरोक्रेट वटि इन खां सवाइ को ऑप्शन कोन्हे त वञी कंहिं न कंहिं वॾेरे जी औताक ते, की जागीरदार MPA MNA या वज़ीर जी औताक ते वेहे, उन खे एश्योर करे त मां जेके कमु तूं चवंदे मां तोसां ॿधल आहियां। ऐं पोइ वरी पोस्टूं बि ईअं थियूं थियनि, मर्ज़ी जा DCOs, मर्ज़ी जा SSP। अॻे इहो थींदो हो वधि में वधि मुख़्तियारकार या तपेदार ताईं मार हूंदी हुई, बाक़ी SSP या DCOs या जेके सेक्रेटरीज़ हूंदा हुआ उहे इंडिपेंडेंट हूंदा हुआ। हाणे इहा हालत आहे, जेके सेक्रेटरी ऐं अहम मोतबर पोस्ट आहे उहे बि जेकॾहिं मिनिस्टर साहिबु नाराज़ थो थिए त ॿिए ॾींहुं चेंज थो थिए। हैदराबाद जो रिपोर्टर असां सां लाइन ते आहे, ज़फ़र खां तफ़सील वठंदासीं। ज़फ़र, हैदराबाद में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी छा सूरत हाल आहे? केतिरियूं औरतूं रजिस्टर आहिनि? इन्हनि जा केतिरा सेंटर किथे किथे आहिनि? हैदराबाद में सभिनी तव्हांखे ॿुधायां त हीउ जेको शहीद बेनज़ीर भुट्टो जे नाले सां सपोर्ट प्रोग्राम जो सिलसिलो शुरू कयो वियो, उन जो हिकिड़ो हैदराबाद ज़िले जे लाइ हिकिड़ो ई सेंटर आहे। ऐं उन हैदराबाद ज़िले जे सेंटर में सभ खां पहिरियां मां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधायां त जीअं इहो सेंटर खोलियो वियो त कासमाबाद जे मुस्लिम सोसाइटी वारे में हुते इलाइक़े में उहो सेंटर खोलियो वियो। ऐं तक़रीबन 6 महीननि खां पोइ हुनखे वरी असां सभी वाजिब कानूनी शिफ्ट कयो वियो। वरी 3 महीननि चइनि खां पोइ वाजिब कानूनी मां हुनखे शिफ्ट करे गुलिस्तान सजाद वारे इलाइक़े में कयो वियो। ऐं हींअर उहो फटे चौखटे जेका सो सेंटर क़ाइमु आहे, जिते हैदराबाद ज़िले सां तालुक रखंदड़ जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि जूं औरतूं आहिनि उहे इनकम सपोर्ट प्रोग्राम जो पैसनि जे सिलसिले में उते अचनि थियूं। ऐं उते जेके औरतुनि खे ATM कार्ड ॾिना वञनि था, जंहिं ज़रिए उहे पैसा कढाइनि थियूं। उहे ATM कार्ड पीसल औरतूं आहिनि, सादी औरतूं ॿाहिरां ॾींदियूं, पोइ उन्हनि खां गुम थी वञनि या किथे किरियो थिए त उहे वरी जीअं हुन सेंटर ते वञनि थियूं त उनखां सभ खां वॾो जेको मसइलो थिए थो त उन जी जेका ATM कार्ड जी जेका सरकारी फीस मुक़ररु थियल न आहे। पर हुते जीअं वञनि थियूं त उते रश हुजे, जीअं 100 जी तइदाद में औरतूं मुख़्तलिफ़ जेका कार्डनि खां अलावा ॿिया बि उन्हनि जा जेके मसइला आहिनि उहे खणी अचनि थियूं, उते कतार में बीहणी थो पवनि। अच्छा ज़फ़र, ये जेके सेंटर चेंज थियनि था हर 3 महीननि खां पोइ, जीअं सेंटर चेंज थियनि था, पोइ औरतुनि खे कीअं ख़बर पए थी त हाणे किथे सेंटर लॻो आहे? उन्हनि खे ॾुखियाई पेश नथी अचे? तमामु घणी ॾुखियाई पेश अचे थी औरतुनि खे। ऐं औरतूं जेका सो ग़रीब जेके ॿाहिराड़ी जे इलाइक़नि मां अचनि थियूं, रक्षा बि नथियूं करे सघनि, उहे पंधि मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां पुछा गछा करे उहे सेंटर ते पहुचनि थियूं। जेके औरत हिकिड़े महीने में हिकु सेंटर ते आई हुई ऐं उते पहुचे थी त हुनखे ख़बर थी पए त हितां शिफ्ट थी वियो आहे। ॿियो इलाइक़ो जेको हुनखे ॿुधायो वञे थो न त उन इलाइक़े में हुनजी का रसद कोन्हे, उते वञी नथी सघे। पोइ पुछा गछा करे अहिड़े तरह सां जेके औरतूं ॿाहिराड़ी जूं अचनि थियूं उनखे 2 ॾींहं 3 ॾींहं रुॻो हुन सेंटर खे ॻोल्हा करण में जेको आहे सो लॻी था वञनि पिया। पर जीअं हिते पहुचनि थियूं त उते उन्हनि जा जेके एजेंट मुक़ररु थियल आहिनि, जेके कार्ड गुम थी वञनि था या की औरतुनि जा पैसनि जा मसइला थियनि था, उन पैसनि जे सिलसिले में उते सेंटर ते
थोरे औरतूं हिकिड़ा उन में इदारे जे तरफ़ां उन्हनि जा जेका कमीशन ते एजेंट मुक़ररु थियल आहिनि जेके उन्हनि माइनि खां कार्ड गुम थियण जे हवाले सां नओं कार्ड वठिजण लाइ 3 खां 5,000 रुपया उन खां वठनि था ऐं जेका ॿिया जेके सना सला मामला आहिनि उन्हनि जा पैसा आया आहिनि न आया आहिनि तव्हांखे चेक करे ॿुधायूं था पर्ची वठी था ॾियूं नंबर वाइज़ पोइ कहिड़ियूं औरतूं आहिनि जेके ॻोठनि मां निकिरनि थियूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु किरायो भाड़ो जेके खणी अचनि थियूं ऐं उन्हनि वटि पैसा न हुजण जे करे उन सेंटर ते ई माना तव्हांखे सभिनी खां अजीब ॻाल्हि थो ॿुधायां त उहे औरतूं उन सेंटर जे ॿाहिरां राति जो रिली विछाए या को कपिड़ो विछाए उते सुम्ही थी पवनि वरी सुबुह जो जीअं सेंटर खुले थो त वरी उते जे वेहनि थियूं ऐं पंहिंजे मसइले जे लाइ वरी कतार में बीहण जी कोशिशि कनि थियूं त कतार में पहिरियां असां बीहूं त जीअं असांजो मसइलो हल थिए अहिड़ी तरह ते जेके औरतुनि सां ॿिया बि इलाही सारा मसइला लागू आहिनि जीअं हिननि जो ज़िक्र ATM इशू थी थो वञे ATM कार्ड ज़रिए हिन खे पैसा कढाइण वञनि था जॾहिं हुते हिननि जूं तक़रीबन सभिनी बैंकुनि में न पर मख़सूस बैंकूं आहिनि ॿ 3 उन्हनि मां हिननि जा पैसा निकिरनि था जीअं हुते वञनि था त हुते बि रश लॻल आहे तमामु घणी कतार आहे पोइ हुते वरी हिकिड़ा एजेंट टाइप माण्हू ई मौजूदु आहिनि जेके छूटे बूटे था आहिनि ऐं औरतुनि उन्हनि शादियुनि औरतुनि जे लाइ त उहे वॾा पढ़ियल लिखियल आहिनि वॾा ऑफिसर आहिनि या को उन्हनि खां हिन जो मसइलो हल थींदो उहे ATM उन खां वठनि था उन्हनि जा जेके कोड आहिनि उहे कोड जो औरतूं जेके रहे जे तलांत में लिखी पने में वेड़े अचनि थियूं उहे बि उन्हनि एजेंटनि खे ॾियनि थियूं उहे एजेंट कुझु पैसा उन्हनि खे ॾियनि था कुझु उन्हनि खां जेको आहे कमीशन वठनि था महिरबानी ज़फ़र वानी महिरबानी डॉक्टर साहब जी तव्हां ॾिठो केतिरे इशूज़ असांखे साम्हूं अचनि था तालीम घटि हुअण जे करे औरतूं रुलनि थियूं सॼी राति उते इंतज़ारु कनि थियूं ॿिए ॾींहुं जीअं उन्हनि खे क़तार में अॻु में वारो मिली सघे एॾो इज़त नफ़्स मजरू थिए थो जॾहिं कार्ड गुम थी था वञनि त जेका शइ फ्री में ठहणु घुरिजे उन जे लाइ 3 खां 5,000 रुपया वरिता वञनि माना हर जॻह ते माफ़ियास ठही वियो न तव्हां जंहिं बि खाते में वञो जीअं कंहिं ज़माने में डोमिसाइल ठाहिण लाइ वेंदा हुआ तव्हांखे एजेंट खपंदो हो पासपोर्ट ठाहिण वेंदो तव्हांखे हिकिड़ो एजेंट खपंदो हो हर जॻह ते पर उहे सम्झ में ईंदा हुआ त ठीकु आहे माण्हू वॉलंटियरली करे थो उन में उनजी डिपेंडेंसी या सोर्स ऑफ रोज़गार कोन्हे पर ही उहे बेवा औरतूं आहिनि जिन जे लाइ 800 1000 या 1500 वॾी मीनिंग रखनि थियूं असां तव्हांजे लाइ त शायदि असां होटलनि ते मानी खाए टिप कंहिंखे ॾेई अचूं पर हू औरतूं जेके जिन लाइ इहे तमामु वॾी अहमियत घरां सिर्फ़ु किरायो भाड़ो ई खणी अचनि उन्हनि ॿिया वधीक पैसा बि न हू मसइलो हू 2 किराया करण जी बचत खां माना रिली खयूं थियूं अचनि जीअं राति उते रहूं त इहो नोटिस वठणु खपे ही समझ में नथो अचे त अवामी हुकूमत सॾराइनि थी ही सरकार इहा अवामी हुकूमत आहे त पोइ गैर अवाम खे कहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे तब्दीली ऐं बहितरी कीअं अची सघे थी हिन में अवाम खे सभिनी खां पहिरीं पीपल्स पार्टी जो सिंध में मुतबादिल कढणु खपे हिकिड़ी सिंध जे हवाले सां वॾी बदकिस्मती आहे त सिंध में पीपल्स पार्टी जो कॉम्पिटेटर मौजूदु कोन्हे सिंधी मिडिल क्लास हालांकि रिवोल्ट कयो हीअ जेके ताज़ियूं इलेक्शनूं थियूं आहिनि सिंध जे हर शहर जे अंदरि एंटी पीपल्स पार्टी थियो आहे जेका शहरी आबादी आहे उहा पीपल्स पार्टी खे वोट कान थी करे ॿारहाड़ी अनपढ़ियल या जेके ही औरतूं जेके जिन जे नाले में ही बेनज़ीर साहिबा जो वोट वठनि था शहीदनि जो वोट वठनि था जिन खे वरी ख्वार बि कराइनि था इन औरतुनि अनपढ़ियल ॿारहाड़ी जे माण्हुनि जो वोट पीपल्स पार्टी आहे न त शहरी तव्हां हिन इलेक्शननि में ॾिसो त सिंध जे अंदरि हिकिड़ी बहितर सालेह क़यादत सालेह पार्टी जेका सिंध खे प्रायोरिटी में बि रखे सिंध जी तरक़ी खे रखे ऐं सिंध में जीअं इंडिया में आम आदमी पार्टी हुई या ईअं हिते PTI जो जीअं ग्रोथ थियो हालांकि PTI नज़रियाती तरह मूंखे माना चङी पार्टी कान लॻंदी आहे पर उन्हनि जो जेको स्लोगन हो करप्शन जे हवाले सां उहो वैलिड हो त हीअ जेके 2 वॾियूं 3 पार्टियूं आहिनि ANP इवन उन्हनि जे अंदरि तमामु वॾी करप्शन आहे माना हुनजे वज़ीरनि सां तव्हां ॻाल्हायो त कंहिं बि प्रोजेक्ट हुनजो इन खां सवाइ फाइल हलंदो ई कोन्हे तव्हां हुनखे पंहिंजो कमीशन ऑफर न कयो PMLAN थोरो घणो हिन पंजाब जी सरकार में परफॉर्म कयो आहे अदरवाइज़ उन्हनि जा बि हाल अॻु में पूरा रहिया वॾी महिरबानी डॉक्टर साहब तव्हां प्रोग्राम जे लाइ टाइम ॾिनो नाज़रीन अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जे वक़्त ते ख़तमु थो थिए पंहिंजी मेज़बान सभिनी महिमान खे ॾींदा इजाज़त अलाम आहे
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, गुज़िरियल हुकूमत पंहिंजे दौर में अवामी भलाई जा केतिरा ई प्रोग्राम शुरू कया जेके अवाम खे लाभ ॾियण लाइ हुआ, पर उहे अवाम खे को बि फ़ाइदो न ॾेई सघिया आहिनि। उन्हनि प्रोग्रामनि में हिकु प्रोग्राम BISP यानी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम बि आहे, जंहिंमें ग़रीब, बेवा, ज़ईफ़ ऐं बेपहुच औरतुनि खे घर वेठे पैसा ॾिना वेंदा आहिनि। पर इहे ग़रीब ऐं लाचार औरतूं इन्हनि चंद पैसनि एवज़ निटाइण उस में ख़्वार थियनि थियूं, धिका थाबा खाइनि थियूं। इंतिज़ामी हवाले सां बि इन प्रोग्राम में केतिरियूं बद इंतिज़ामी रिपोर्ट थींदियूं रहनि थियूं, पर सरकार इन तरफ़ ध्यानु ॾिए थी ऐं हिन वक़्त ताईं हुन में का बहितरी अची सघी आहे। अॼोके प्रोग्राम में इन जे सबबनि ते बि ॻाल्हाईंदासीं। असां सां स्टूडियो में महिमान आहिनि अफेयर मैगज़ीन जा एडिटर डॉक्टर अली अहमद रिन साहब। वॾी महिरबानी डॉक्टर साहब तव्हांजे प्रोग्राम में। डॉक्टर साहब, गुज़िरियल हुकूमत इहो जेको अवामी भलाई लाइ ग़रीब, हक़दार, बेवा औरतुनि जे लाइ प्रोग्राम शुरू कयो हो, पर तव्हां ॾिसो था हिन प्रोग्राम में इंतिज़ामी हवाले सां केतिरियूं बद इंतिज़ामी रिपोर्ट थियनि थियूं, औरतूं धिका थाबा खाइनि थियूं, ज़लील ख़्वार थियनि थियूं, सॼो ॾींहुं जेके आहिनि से औरतूं लाइनुनि में बीहनि थियूं। तव्हां छा चवंदव? ॾिसो न, हाणे ही दुनिया भर जे अंदरि मॉडल्स ईंदा आहिनि, माइक्रो क्रेडिट, माइक्रो फाइनेंस, पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट जो को ख़्वाबु हो, बल्कि उन ज़माने में जॾहिं इहो पेश कयूं आइडिया त उनखे घणनि माण्हुनि ओन कयो त दुनिया भर में इहो मॉडल आहे त तव्हां कंहिं बि फैमिली खे, पुअर फैमिली खे हाउस होल्ड में किचन में सपोर्ट कयो था। सपोज़ हुनजी जेकॾहिं किचन जो ख़र्चु कुझु 6,000 10,000 आहे त हुन में कुझु पोर्शन तव्हां कयो था। हाणे प्रोग्राम जो कंसेप्ट एॾो ख़राबु कोन्हे, हालांकि मां पर्सनली इन जो मुखालिफ़ आहियां त कंहिं माण्हुनि खे तव्हां इन ते डिपेंडेंसी पैदा कयो। जीअं पंहिंजो पाण ज़रदारी साहिबु या ॿिया चवंदा रहिया त बजाए हिन जो माण्हुनि खे मच्छी खारायो, मच्छी मारण ते फ़न सेखारियो, त इहा सुठी ॻाल्हि आहे त माण्हुनि खे रोज़गार जा ज़रिया पैदा कजनि, बजाए हुननि खे घर वेठे तव्हां इनकम ॾियो। बहरहाल लेकिन को बि ज़रियो न आहे ऐं माण्हुनि खे घर वेठे मिले थो त उहो ठीकु आहे, भला बेवा या औरत। पर विद द पैसेज ऑफ टाइम जेके बेवान कमाए नथियूं सघनि, जिन जो को वली वारिस कोन्हे, जेके ज़ईफ़ आहिनि, हा, पर वक़्तु गुज़रण सां जॾहिं हुन में पैसो इन्वॉल्व थियो त उन खां बाद में छा थो थिए त उहे ट्रांसफर, पहिरीं त पोस्टिंग्स, जेकॾहिं केरु माण्हू पैसा भरे किथे रीजनल डायरेक्टर या ॿियो डायरेक्टर थी थो अचे, उहो चाहींदो त जॾहिं मां पैसा भरे इन पोस्ट ते आयो आहियां त हाणे मां इन्हनि मां कट कीअं कढां। पोइ हू जो कट कढनि था त जेकॾहिं को 10,000 माण्हुनि खे, औरतुनि खे उतां इनकम थियणी आहे त उन हिसाब सां जेको बैंकुनि खे ठीका वञनि था या औरतुनि जे हवाले सां जेको उन्हनि खे जेको कैश या चेक जेको इशू थो थिए उन जे अंदरि उहे पंहिंजा कट्स ॻोल्हनि था। हाणे इहो हिकिड़ी शुरूआत थी बदइंसामी, किथे थींदी किथे न थींदी। हाणे उनजो ऑर्गनाइज़ फॉर्म थी वियो आहे, माना हाणे इन खां सवाइ सोचियो ई नथो वञे त को बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में को अहिड़ो रीजनल या प्राउंशियल या किथे का अहिड़ी ऑफिस हूंदी जंहिंमें इहे शयूं न थी रहियूं हूंदियूं। मुंहिंजो ऑब्ज़र्वेशन इहो ई आहे त हर जॻह ते साॻी ॻाल्हि थी रही आहे। सिंध जे अंदरि लाड़काणे में पहिरियों दफ़ो घणे तइदाद में तमामु हर जॻह ते बदइंसामी हुई, लाड़काणे में थोरी हुन में सवाई हुई, पोइ जॾहिं मीडिया में आई, रिपोर्ट थी त पोइ थोरो एक्शन थियो। पर डॉक्टर साहब, एक्शन जे हवाले सां बि इहो सिर्फ़ु 2 ॾींहं या 1 ॾींहुं ख़बरूं लॻनि थियूं, उन्हनि जो को नोटिस नथो वरितो वञे त एतिरियूं औरतूं जेके पीउ सबबु बेहोश थियनि थियूं या उन्हनि सां जेका बदतमीज़ी कई वञे थी, बदकलामी कई वञे थी, उन्हनि जो इंतिज़ामिया किथे नोटिस वरिते। जॾहिं हाईएस्ट लेवल ते जॾहिं उहो इशू रिपोर्ट थिए थो त तॾहिं का वठ पकड़ थिए थी, उनखां पोइ वरी माठार थी वञे, वरी कुझु अरसे खां पोइ कंहिं ॿिए इलाइक़े मां इहा शइ रिपोर्ट थिए, उनखे बचाइण जी कोशिशि थी। इहो कंहिं इतफ़ाक़नि जे करे या थोरो इंट्रस्ट हुई इन स्टोरी सां त छा पियो थिए, असांखे उते नालनि जी ख़बर पई त यानी इहे कंप्लेंट्स पिया आहियूं। असां प्राउंशियल जेको हेड हो उन सां ॻाल्हायोसीं त तव्हांजो लाड़काणो जेको ऑफिस आहे उते जी प्रॉपर न आहे, लाड़काणो रीजनल आहे पंहिंजो उन डिवीज़न जे करे उन आसपास शिकारपुर या ॿियूं जेके ऑफिसूं उन्हनि कंट्रोल पे थियूं त ख़बर पई त उते जेका ख़ातून मुक़ररु थियल आहे उहा ख़ातून जे हवाले सां प्राउंशियल चीफ खे शिकायत हुयूं। उन पंहिंजी मजबूरी ॿुधाई त मूं जॾहिं बि मथे लिखियो आहे त ख़ातून जो कमु हिते ठीकु न आहे, त इनखे सिंध जो हिकिड़ो अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर हाणे अपोज़िशन लीडर आहे, उहो ख़बर न आहे हुनजी कीअं को हमदर्दी आहे या हुनजी पार्टी मेंबर आहे या कुझु बि सभु जे करे उहो हुनखे बचाए अचे थो, मथे बि ॻाल्हाए थो, जेके इस्लामाबाद में हुनजी इंसामिया आहे या सिंध में कोई हुनखे माना हथु नथो लॻाए सघे। हुन करे डॉक्टर साहब, असां सां लाइन ते हिन वक़्तु जैकबाबाद जो ब्यूरो चीफ अज़हर सर की आहे, उनखां डिटेल पुछंदासीं। अज़हर, जैकबाबाद में BISP प्रोग्राम जी छा सूरत हाल आहे? छा औरतुनि खे जेको आहे सो वक़्त सिर इहे पैसा मिली था वञनि? इंतिज़ामी सूरत हाल उते कीअं आहे? जैकबाबाद में हिन महिल को सेंटर सपोर्ट पियो हले, उहो सेंटर हिन महिल डिवीजनल सतह ते लाड़काणे में एक्टिव आहे, बाक़ी जेको डिस्ट्रिक्ट लेवल ते ताकि चुल्ह में कुझु महीनो अॻु में उहो सेंटर एक्टिव हो, उहो बि हाणे उते बंदि आहे। पर हिन खां अॻु में जेको जन मुख़्तलिफ़ औरतुनि खे जेके कार्ड ATM कार्ड ॾिना विया हुआ, हुन ज़रिए उहे पैसा हर महीने कढाईंदियूं हुयूं, उहे बि वीचारियूं जेके आहिनि एजेंट माफ़िया जी
जेको आहे वरचड़ी वञनि थियूं हुते बूथनि ते बीठल पुलिस एहलकार थोरी बैंक जो अमलो उन्हनि खे उन्हनि हवाले सां बि लुटे पड़े थो छो त हे जेका ॻोठाणी औरत आहे या जेका वेचारी ग़रीब औरत आहे उनखे ATM कार्ड जेको ATM बूथ आयो आहे प्रिंट करण जो कोन थो अचे तमामु घणी फी हुजण जे करे उहा हुन बूथ में पहुचंदे बि तमामु घणो घणो तइ करणी आहे सूरत हाल आहे बेहोश थी वेंदी इन सूरत में उते जेको बैंक हूंदो आहे या जेके पुलिस एहलकार हुते बुकल हुजनि था उहे फी कार्ड ते उन्हनि खां ₹200 उगाड़े पोइ हुनजो कार्ड में पैसा कढजनि था ATM मशीन मां हुन खां अलावा ॿियो बि कोई रीति मां पिया हुते ॻोठनि में सरगर्म आहियो ॻोठनि में बि उतुनि खां 10-20 कार्ड वठी अची से बि उन्हनि खे भरे रहिया आहिनि ऐं अहिड़ी सूरत हाल में उन्हनि खे पूरा पैसा मिली त कोन था सघनि पर मजबूरी जी हालत में उन्हनि खे मजबूरी तौर ते माहवार को 500 या 600 रुपया उन कार्ड सां मिली सघनि था तक़रीबन जेको बाद जी 20 खां 25,000 औरतुनि खे कार्ड त ॾिना विया आहिनि 2010 वारी बोर्ड खां पोइ इहो सिलसिलो शुरू थियो अॻ में त जेको डाकनि ज़रिए पोस्ट ऑफिस ज़रिए पैसा मोकिलिया वेंदा हुआ 2 महीननि खां 3 महीननि खां पोइ पर उते जेका करप्शन वारी सूरत हाल थी वई उतो जेको पोस्ट अमलो हो जेके औरतुनि ताईं पहुची न पई सघिया या जेके औरतूं उन्हनि खां न पई सघूं त उहे पैसा हर फेक जेके सिग्नेचर्स हुयूं उहे पाण हथ टोकियूं उहे शयूं करे उहे पैसा पाण हड़प करे रहिया हुया उन खां पोइ इहो अमल शुरू थियो त ATM कार्ड जारी थिया हुआ हिन वक़्तु इहा सूरत हाल आहे त औरत खे जेका वसईक औरत आहे उनखे प्रॉपर्टी महीने में 500 या 600 रुपया मिलनि था 1000 के लिए महिरबानी अज़र रवान जी डॉक्टर साहब तव्हां ॾिसो केतिरी कटौती थिए थी 10 कार्डनि त फी कार्ड ते 200 रुपया कटिया वञनि था पहिरीं डाक जे ज़रिए पैसा मोकिलिया वेंदा हुआ करप्शन असांजी हर इदारनि में आहे पर सम्झो था त जेके जेके प्रोग्राम आहिनि जेकॾहिं उन्हनि में इंतज़ामी गिरफ़्त न हूंदी चेक एंड बैलेंस न हूंदो त इन तरह जूं शिकायतूं साम्हूं अचनि इहो थियो ई इन करे आहे न त तव्हां मथे खां छा न हमेशह मैसेज मथे खां हेठि ट्रेवल कंदो आहे जेकॾहिं ख़बर पवंदी आहे त जेको मथे वेठल बॉस आहे उहो टॉलरेट नथो करे करप्शन खे या पाण पैसा नथो वठे त हेठि जेको मातहत हूंदो उहो कोशिशि कंदो त मां अहिड़ी का हरकत न कयां जो मुंहिंजे नोटिस में अचां पर जॾहिं ख़बर पए त जेको मथियों बॉस आहे उहो पाण ॾोकरे ॾेई आयो आहे ऐं उहो हेठि डिमांड हिन में केस में लाड़काणे जे लाइ ऐं तव्हांखे ॿुधायां त उते जेको हेठि मातहत अमलो बेज़ार हुयो उन्हनि पे चयो त साईं असां चाहियूं था त कुझु बहितर परफॉर्म कयूं माण्हू रिलीफ मिले पर असांखे जेका मथां हुकुम ई अहिड़ा आहिनि त तव्हांखे एतिरो हर महीने नज़रानो या कमीशन या कुझु बि पहुचाइणो आहे असां मजबूर आहियूं असांखे पंहिंजे रीजनल ऑफिस जे अंदरि पहुचाइणो थो पए पैसो ऐं उन करे असां इन खां सवाइ को रस्तो कोन्हे त असां माण्हुनि खे तंग करे पैसा कढूं डॉक्टर साहब हिन में केतिरियूं जेके आहिनि से औरतूं रिपोर्ट थियनि थियूं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिननि जी सर्वे करे पोइ हुननि जा जेको आहे सो डेटा गॾु कयो वञे थो लाड़काणे में असां जेको हिन वक़्तु डेटा आहे त 12 सेंटर आहिनि हुन में 1,05,000 औरतूं रजिस्टर आहिनि जिन मां 76,000 औरतूं जेके आहिनि से इहे पैसा वसूल कनि थियूं अहिड़ी तरीक़े सां दादू में बि 26,000 औरतूं आहिनि रजिस्टर थियल जंहिंमें 18,000 औरतुनि खे जेको आहे सो मिले थो पर तव्हां ॾिसो त वाकई इहो हक़दार औरतुनि खे मिलंदो हूंदो छो त इहो बि रिपोर्ट थियो हुयो त इहे फार्म मनपसंद माण्हुनि खे सरहदी वारनि माण्हुनि खे मिटनि माइटनि खे घर वेठे ख़ानदान वारनि खे औरतुनि खे जेके आहिनि से ॾिना विया हक़दार औरतुनि जो हक़ जेको आहे सो उन्हनि बेपहुच औरतुनि खे मिलणु घुरिजे जिन जो कमाइण वारो कोई कोन्हे जिन जी ज़रूरत हुजे थी बजाए उनजे अहिड़नि औरतुनि खे मिले थो जेके घर वेठे इहे पैसा आराम सां वसूल इहो थियो ॾिसो न हीअ ॾिना विया हुआ पॉलिटिकल रिप्रेज़ेंटेटिव्स खे ऐं उन्हनि जी नियत ते हो त हू कंहिंखे था ॾियनि आया पंहिंजे आसपास वोटर्स भली वेल ऑफ सरहंदी वारा उनखे ॾियनि था या ग़रीबनि खे वाक़ई ॻोल्हे ॾियनि था उहो उन्हनि जे डिस्क्रिशन ते हो हिकिड़ो ॿियो जंहिं सूबे जे अंदरि इवन तव्हां भंगियुनि जा हक़ खाए मुस्लमाननि खे उहे भंगियुनि वारियूं नौकरियूं मुस्लमान भंगी बि थी सघे थो बहरहाल जेके जिन माण्हुनि जो इहो पेशो कोन्हे सफ़ाई सुथराई वारो या खाकरूब वारो लोकल गवर्नमेंट या TMO उन्हनि खे भर्ती करे उन्हनि जा हक़ मारे पिया वञनि त माण्हू जिन भंगी जी पघार खणण लाइ तयारु हुजे ऐं हुजे MA पास सूटेड बूटेड हुजे त उते हिननि औरतुनि जे हवाले सां बि इहो ई थियो त जेके सुठी सरहंदी वारे घरनि जूं हुयूं हिकिड़े घर जे अंदरि 5 औरतूं हुयूं 5 खे या जेब ख़र्ची तौर ते 5,000 माना मिलनि पिया त काफ़ी जॻहनि ते इहो हो त जेके दादू या लाड़काणे में जेको तव्हां ॿुधायो था त 76,000 या 16,000 या 18,000 इहो तमामु थोरो तइदादु आहे तमामु घणी गुरबत तमामु घणी आहे ऐं अहिड़ियूं खोड़ औरतूं आहिनि जेके जिन जा मर्द न आहिनि कमाइण वारा या कमाइण लाइक़ु न आहिनि या दुनिया में न आहिनि त उन्हनि खे त बिल्कुलु इन ते डिपेंडेंसी आहे ऐं हीअ अमाउंट कुझु कोन्हे माना हिन ज़माने जे अंदरि तव्हां सम्झो त जॾहिं तव्हां वटि इहो 3 ॾींहंनि जो राशन बि कोन्हे नथो अची सघे सही इन मां तव्हांखे चांवर अटो या गिह या कुझु नथो अची सघे
डॉक्टर साहब इन अमल खे शफ़ाफ़ बनाइण लाइ हक़दार औरतुनि ताईं पैसा पहुचाइण लाइ ATM जो सिलसिलो शुरू कयो वियो डाक खां पोइ, पर पोइ बि इहो अमल जेको आहे सो शफ़ाफ़ न बनायो वियो, मतिलबु यकीनी तौर ते हिन में शफ़ाफ़ियत असांखे ॾिसण में ॾिसो न नथी अचे। ATM खे बि त तव्हांजा ज़हन कंट्रोल था कनि, तव्हां पैसा ट्रांसफ़र कराईंदव जीअं वतन कार्ड में ॿियनि कार्डनि में थियो हो त हिकिड़ो प्रोसेस थिए थो त भई हिन अकाउंट जे अंदरि हिन में कार्ड में पैसा एतिरा मोकिलजनि। जॾहिं उतां शुरूआति खां ई ख़राबी थी थिए, मथे जेको वेठल माण्हू आहे जिन हथ में आहे त डेटा मूं वटि आहे, मां तव्हांजे नाले सां 1000 रुपया तव्हांजे अकाउंट में मोकिलिया न मोकिलिया, उनखे जॾहिं ख़बर पए थी त हर को वठे थो या उहो पाण पैसा भरे उते अचे थो त हू तव्हांखां पहिरीं डिमांड कंदो तव्हांजे अकाउंट में 1000 रुपया मां तॾहिं मोकिलियुसि जॾहिं मूंखे 200 रुपया तव्हां ॾींदव। त इहो हिकिड़ियूं पंजाब जे अंदरि निस्बतन इहो बहितर प्रोग्राम हलियो पिए ऐं हींअर फेडरल गवर्नमेंट जे हथ में आहे, फेडरल गवर्नमेंट पीपुल्स पार्टी जी न आहे, त उन्हनि छा कयो आहे त नवाज़ शरीफ़ जी पीपुल्स पार्टी जी अंडरस्टैंडिंग इहा आहे त सिंध खे तव्हांजी जीअं वणेव तीअं वञी हलायो, तव्हां पंहिंजा मर्ज़ी जा IG रखो, चीफ सेक्रेटरी रखो ऐं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम बेनज़ीर जे नाले ते माना जेको हलायो पिया था खणी बेनज़ीर साहिबा जीअं चइबो आहे न ह्यूमन शील्ड कंहिं ज़माने में अमर जे लाइ लिखियो हो, त अॻियां माना बेनज़ीर साहिबा जो नालो ॾेई पुठियां तव्हां के बि ग़लति कमु कयो त हीअ त बेनज़ीर साहिबा जे नाले खे लॼाइनि था। हालांकि जेकॾहिं जेका सिंध जी पीपुल्स पार्टी जी क़यादत आहे उन्हनि जे लाइ इहो पीनट्स आहिनि, तमामु मामूली अमाउंट आहे, जेकॾहिं न वठनि पैसा इन्हनि ट्रांसफरनि पोस्टिंगनि ते ॿियनि ते त हू हली सघनि था, खोड़ पैसा न वठनि। डॉक्टर साहब ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। नाज़रीन वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक।